जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में ताजो स्वागत है। अज गाल कंदासीं टीजड़ी माता। पाण तीज जो त्योहार पाण कीअं मल्हाईंदा आहियूं ऐं टीजड़ी कहिड़े ॾींहुं आहे ऐं टीजड़ी जी कथा ऐं आखाणी छा आहे ऐं उन ॾींहुं पाण केॾी महिल विर्त छोड़ंदा आहियूं त अचो इन जी चर्चा करूं। इन विर्त खे सभु माताऊं भेनरूं पंहिंजे पति जी लंबी उम्र लाइ रखंदियूं आहिनि। इन ॾींहुं माताऊं भेनरूं ऐं कई बार कुंवारी कन्याऊं भी इनके रखंदियूं आहिनि। सभिनि खां पहिरीं असुर कंदियूं आहिनि। सुबुह जो असुर जो उथी करे जेको भी मनपसंद कई माताऊं रात जो भी ठाहे रखंदियूं आहिनि ऐं सुबुह जो उथी करे असुर कंदियूं आहिनि। पर उन में चईंदा आहिनि न मिठो वात करणु तमामु ज़रूरी हूंदो आहे त सुबुह जो असुर खाई करे पोइ हू सुम्ही पवंदियूं आहिनि ऐं उथी करे पंहिंजी दिनचर्या जेकी भी हूंदी आहे उहो करे ऐं चांहि वांहि पीअंदियूं आहिनि। पर चांहि पीअण तक जेॾीमहिल पाण सनानु कंदा आहियूं, सनान खां पोइ पाण जेॾीमहिल मंदिर पूजण वेंदा आहियूं, पोइ पाण सनान खां पोइ ऐं मंदिर पूजण जे विच में जेको वक़्तु हूंदो आहे उन विच में पाण कुझु न खाईंदा आहियूं। सनानु करण खां पोइ का भी भेण कुझु कोन खाईंदी आहे जेसि तक हू पूजा नथी करे अचे, जेसि तक हू लोॾो नथी ॾेई अचे टीजड़ी माता खे, तेसि तक हू कुझु भी ग्रहण कोन कंदी आहे। हूअं भी खाधो त हिन में केरु कोन खाईंदो आहे, पर चांहि पाणी पी सघंदा आहियूं। त जेॾी महिल पाण टीजड़ी पूजे ईंदा आहियूं, पर इन में भी कई माताऊं भेनरूं टीजड़ी खां 15 ॾींहं पहिरीं घर में को भी हिकु पॉट खणी करे मिट्टी जो उन में 7 अनाज पोखंदियूं आहिनि ऐं घणेई माताऊं भेनरूं इहा टीजड़ी माता घर भी पोखंदियूं आहिनि। पोइ जेॾी महिल टीजड़ी खे पूजण वेंदा आहियूं त कंहिंजे घर झूलो हूंदो आहे त उते वेंदा आहियूं। कई बार इहो घर में भी पूजा थींदी आहे कि घणेई जे घरनि में झूलो हूंदो आहे त उनखे टीजड़ी माता खे पाण हंज में विहारे करे तिलक लॻाए मिठो शरबत विझी प्रसाद रखी पैसा रखी पोइ उनखे हंज में खणी करे पाण टीजड़ी माता खे छा चवंदा आहियूं, टीजड़ी माता खे पाण झूले में हंज में खणी करे चवंदा आहियूं, तेरी मेरी गवरी हिंडोरे लोडिया राणी पूजे राज सां, असां पूजूं असांजे स्वाग भाग सां। इहो असां झूले में वेही करे 7 दफ़ा चवंदा आहियूं ऐं पोइ असां मिठो वात करे घर ईंदा आहियूं। उन खां पोइ वठी जेसि तक चंड नथो निकिरे तेसि तक असां पाणी चांहि पी सघंदा आहियूं, पर उतां लोॾो ॾेई करे अचूं। पोइ जेॾी महिल पाण अर्घ ॾींदा आहियूं ते वक़्तु पाण चईंदा आहियूं, उभर उभर चंड राणियूं आयूं अथई, कलश खीर भरे नया वेस धरे। इहो पाण 7 बार चवंदा आहियूं, अर्घ ॾींदा आहियूं, चूरी ठाहींदा आहियूं ऐं ॿियो मंदिर में भी पंहिंजे पंहिंजे नमूने हर माण्हू पंहिंजे हिसाब सां प्रसाद अटो कुझु भी जेको ॾियणो आहे ॾींदो आहे ऐं चूरी ठाहे करे पाण खे घोट पंहिंजे मुख में पाण खे चूरी खाराईंदो आहे। पाण विर्त छोड़ंदा आहियूं, फेरे पाईंदा आहियूं ऐं पाण पंहिंजे घोट जी लंबी उम्र लाइ कामना कंदा आहियूं। सभु श्रद्धा भक्ति सां माताऊं भेनरूं टीजड़ी माता जो विर्त इन नमूने रखंदियूं आहिनि। टीजड़ी माता जी कथा जेॾी महिल घणेई माताऊं घर में भी इहा कथा पढ़ंदियूं आहिनि ऐं घणेई माताऊं भेनरूं मंदिर में भी सभु एकत्रित थी करे भी इहा कथा पढ़ंदियूं आहिनि। इहा कथा इन अनुसार आहे, हिकु दफ़ो हिकु भेण हुई, उनखे 7 भाउर हुआ। उहे 7 ई भाउर पाण में भाउ भेण प्रेम सां रहंदा हुआ। त जॾहिं उन्हनि जी भेण वई हली त हिकु दफ़ो उहा उनजी शादी थी वई हुई त उहा पंहिंजे माइटनि में हुई। ते वक़्तु टीजड़ी माता जो ही त्योहार आयो त भाउ भेण मिली करे गॾिजी रोटी खाईंदा हुआ। त उन वक़्तु थोरो मौसम ख़राबु हो, भाउरनि खे भेण सां वधीक प्रेम हो त उन्हनि खे लॻो कि असांजी भेण खाईंदी कोन, त असां हिकु उन सां हिकु उन्हनि जेको छल कयो उहो छल इहो हो कि हू ॾीओ खणी करे परियां वञी करे उनखे ॾेखारनि कि ॾिस चंड निकिरी आयो आहे। त उन्हनि जी भेण अर्घ ॾिनो ऐं रोटी खाधी। उन रोटी खाधी त उनजे पति खे तकलीफ़ अची वई, पति बीमार थी वियो। जो बीमार थी वियो त पोइ उनजी भाॼाई उनखे चयो कि तुंहिंजे भाउरनि तोसां इहो छल कयो आहे, तोखे ॾीओ ॾेखारे करे इहो चंड ॾेखारियो अथनि, इन वजह सां तुंहिंजे पति सां इहो थियो आहे। त उन्हनि पंहिंजे भाउरनि खे चयो, ॾिठव तव्हां इहो छल कयो मूंसां त मुंहिंजे घोट जी छा दशा थी वई, मूं हुनजी लंबी उम्र लंबी कामना लाइ इहो विर्त रखियो हो। पोइ पंहिंजे घोट जी लंबी उम्र लाइ कामना कंदा आहियूं। सभु श्रद्धा भक्ति सां माताऊं भेनरूं टीजड़ी माता जो विर्त इन नमूने रखंदियूं आहिनि। जय श्री झूलेलाल।